अस्सलाम वालेकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते आयल सभिनी महिमाननि खे भलीकार। साथियों, पाण अॼु इंग्लिश ग्रामर में एडजेक्टिव्स ऐं एडवर्ब्स जे विच में जेको डिफरेंस आहे उहो मालूम कंदासीं त इन्हनि खे असां सही माना में कीअं सुञाणे सघूं त हीउ वर्ड एडवर्ब आहे या एडजेक्टिव आहे। अक्सर असांखे कन्फ्यूजन थी वेंदी आहे ऐं टेस्टुनि में पिण ॾिनो वेंदो आहे अंडरलाइन करे वर्ड त फाइंड पार्ट्स ऑफ स्पीच में इहो वर्ड छा आहे, पोइ असांखे कन्फ्यूजन थी वेंदी आहे। सो आई होप वीडियो ॾिसण खां पोइ आहे कन्फ्यूजन दूर थी वेंदी। प्रीवियस लेक्चर्स में पार्ट्स ऑफ स्पीच में पढ़ी आयासीं त एडजेक्टिव जेकी हूंदी आहे उहा माना में इज़ाफ़ो कंदी आहे कंहिंजी, नाउन जे, ऐं एडवर्ब माना में इज़ाफ़ो कंदो आहे हिकु एडजेक्टिव में, ॿियो वर्ब में, ऐं वर्ब खां अलावा हिकु एडवर्ब जी माना में बि इज़ाफ़ो कंदो आहे। यानी कि एडवर्ब टिनि शयुनि जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे, हिकु वर्ब, एडजेक्टिव ऐं एडवर्ब जी माना में। जॾहिं त एडजेक्टिव नाउन जी माना में इज़ाफ़ो कंदी आहे। जीअं हिते सेंटेंस नंबर फर्स्ट लिखियलु आहे, ही स्पोक इन अ लाउड वॉइस। हाणे पाण खे हिते सम्झणु घुरिजे त वर्ड जेको वॉइस आहे, आवाज़, इहो छा आहे, नाउन आहे। हाणे नाउन आहे त नाउन जी माना में इज़ाफ़ो करे रही आहे त इट मीन्स इहो असांजी एडजेक्टिव ई थींदी। रामा इज़ अवर फास्ट बॉलर, बॉलर बि नाउन ई आहे। नाउन जी माना में फास्ट जेको आहे इज़ाफ़ो करे रहियो आहे, इट मीन्स इहो असांजो एडजेक्टिव आहे। दिस इज़ हार्ड सम बि नाउन ई आहे। जॾहिं असांखे नाउन क्लियरली सम्झ में अची वेंदो हो त असांजे लाइ एडजेक्टिव ऐं एडवर्ब ॻोल्हण बि आसान थी वेंदी। इन जे लाइ नाउन खे सम्झण जे लाइ इन वीडियो जी डिस्क्रिप्शन में नाउन ऐं पार्ट्स ऑफ स्पीच ॿिन्ही जी लिंक ॾिनल आहे, वीडियो ॾिसी सघो था। आई होप तव्हांखे वीडियो ॾिसण खां बाद में नाउन क्लियर थी वेंदो। अच्छा, उन खां पोइ चवंदा एडवर्ब ते एडवर्ब छा कंदो आहे, वर्ब ऐं एडजेक्टिव या वरी ॿिए एडवर्ब जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे। जीअं डोंट टॉक सो लाउड। हाणे टॉक हिते असांजो छा आहे, टॉक हिते असांजो लफ़्ज़ वर्ब आहे। हाणे वर्ब जी माना में इज़ाफ़ो कई थी वञे त तेज़ मां न ॻाल्हाए, लाउड इज़ एडवर्ब। सो वरी इन लाउड वारा लफ़्ज़ एडवर्ब में माना थो करे त तमामु तेज़ न ॻाल्हाए, घणो तेज़ न ॻाल्हाए। सेम एज सेकंड जीअं आहे, रामा कैन रन फास्ट। रन इज़ अवर वर्ब। वर्ब जी माना में इज़ाफ़ो कयो वञे थो त रामा तेज़ भॼी सघे थो। ही वर्क्स हार्ड। वर्क्स वर्ड आहे वर्ब असांजो, जंहिंजी माना में इज़ाफ़ो करे थो हार्ड। हाणे जॾहिं वर्ब जी माना में इज़ाफ़ो थियो त इट मीन्स इहो असांजो एडवर्ब आहे। उन खां अलावा जेकॾहिं चयो वञे ही बिहेव्स बेस्ट। हाणे बिहेव्स माना सलूक करणु, वर्ताव करणु, इहो बि असांजो छा आहे, वर्ब आहे। जॾहिं वर्ब जी माना में इज़ाफ़ो थियो त इहो लफ़्ज़ असांजो एडवर्ब थी वेंदो। सेम एज जीअं 5 ऐं 6 सेंटेंस ॾिनल आहे, वी स्टार्टेड अर्ली। अर्ली इज़ आल्सो, अक्सर असां रटे छॾींदा आहियूं त एल वाई ते ख़तमु थींदड़ लफ़्ज़ जेको आहे असांजो एडवर्ब आहे, पर जॾहिं एल वाई खां हटी करे कुझु लफ़्ज़ मिलंदा आहिनि त असां एडवर्ब फाइंड करण में मुंझी पवंदा आहियूं। सो रटो न आहे लॻाइणो, जस्ट कॉन्सेप्ट सम्झणो आहे। कॉन्सेप्ट इहो ई आहे त एडवर्ब असांजी क्वालिफाई कंदो आहे, माना में इज़ाफ़ो कंदो आहे कंहिंजे लफ़्ज़नि में, एडजेक्टिव जे या वरी वर्ब जे या वरी ॿिए एडवर्ब जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे। ऐं जॾहिं त एडजेक्टिव नाउन जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे। जीअं हेठि ॾिनल आहे, ही इज़ द बेस्ट बॉय। हाणे हिते बेस्ट छा आहे, हिते लफ़्ज़ बेस्ट एडजेक्टिव आहे, छाकाणि जो क्वालिफाई थी करे बॉय खे, बॉय नाउन आहे। बट हिते क्वालिफाई बेस्ट कहिड़े लफ़्ज़ खे थो करे, बिहेव खे। बिहेव छा आहे, वर्ब आहे, यानी कि सलूक करणु। हिते बॉय, बॉय नाउन आहे। हाणे नाउन खे डिफाइन कई, नाउन खे मॉडिफाई कई, क्वालिफाई कई, त उहो वर्ड असांजो छा थी वियो, एडजेक्टिव। हिते वर्ब खे क्वालिफाई कई, मॉडिफाई कई, त असांजो लफ़्ज़ छा थी वियो, एडवर्ब। सेम एज 5 जुमिलो जेको आहे, 5 नंबर जुमिलो, आर यू एन अर्ली राइज़र। राइज़र असांजो छा आहे, नाउन आहे। हाणे अर्ली असांजो छा आहे, हिते असांजो अर्ली एडजेक्टिव आहे, छाकाणि जो नाउन खे क्वालिफाई थो करे। हिते असांजो अर्ली जेको आहे इहो असांजो एडवर्ब हो, छाकाणि जो वर्ब खे क्वालिफाई करे पियो वञे। सेम एज 6 नंबर सेंटेंस, ही नोज़ मी बेटर देन यू। हाणे बेटर जेको वर्ड आहे इहो मॉडिफाई थो करे, माना में इज़ाफ़ो थो करे, नोज़। नोज़ जेको आहे उहो वर्ब आहे। ही इज़ नो बेटर देन फूलिश, देन अ फूल। फूल इज़ अ नाउन। हाणे फूल खे क्वालिफाई करे पियो। उन आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो।